नाज़रीन तबी ब्रेकिंग न्यूज़ अवासा शेयर कनालू टंडोला यार खां टंडोला यार में कच्चो शराब वापराइण सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण वारे अफ़सोसनाक वाक़े खां पोइ इंतज़ामिया हरकत में अची वई आहे। टंडोला यार पुलिस शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते हलंदड़ शराब जे भट्टियुनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾी आहे। ख़बर जे हवाले सां वाक़े हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदालूं। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवासा शेयर कनालू टंडोला यार खां टंडोला यार में कच्चो शराब वापराइण सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण वारे अफ़सोसनाक वाक़े खां पोइ इंतजामिया हरकत में अची वई। टंडोला यार पुलिस शहरनि जे मुख़्तलिफ़ हंधनि ते हलंदड़ शराब जे भट्टियुनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾी आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवाखे एक भेरो ॿीहर आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। टंडोला यार खां टंडोला यार में कच्चो शराब वापराइण सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण वारे अफ़सोसनाक वाक़े खां पोइ इंतज़ामिया हरकत में अची वई आहे। टंडोला यार पुलिस शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते हलंदड़ शराब जी भट्टियुनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾी आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवाखे आगाह करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। टंडोला यार खां टंडोला यार में कच्चो शराब वापराइण सबब इंसानी जानियूं ज़ाया थियण वारे अफ़सोसनाक वाक़े खां पोइ इंतज़ामिया हरकत में अची वई आहे। टंडोला यार पुलिस शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते हलंदड़ शराब जी भट्टियुनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करे छॾी आहे। इन ते तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी टंडोला यार जो रिपोर्टर जीएम पिताफ़ी असां सां लाइन ते मौजूद आहे। जी जीएम अपडेट कजो इन हवाले सां छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल टंडोला यार में कच्चो शराब वापराइण करे कई जानियूं ज़ाया थी विया। कुछ माण्हू जेके आहिनि ते अञा ताईं हैदराबाद मुंतकिल कया आहिनि जेके बहुत सीरियस आहिनि। ऐं कल भी जेको हिकिड़ो टंडो आदम इलाइक़े ते बलोच कॉलोनी में जेको वाक़ियो थियो ते ॿ टे जानी ज़ाया थियो उन ते एहतजाज कयो, उन्हनि माण्हू एतिराज़ गुज़ारियो जेको उन खां पोइ पुलिस अॼु हरकत में आई आहे। बलोच कॉलोनी जेको हिकिड़ो मुस्तफा नाले या इमाम देर ॿुधायो पियो उन बलोच उनजे घरनि ते उन कॉलोनी में छापा भरिया विया आहिनि। उते कुझु कचो शराब ऐं कुझु पको शराब गॾोगॾु हथ पायो आहे जेको उहो पुलिस जेको टंडोला पंहिंजी तहवील वरिती हिकिड़ो शख़्स गिरफ़्तार कयो आहे। ॿिया कुझु निकिरी विया आहिनि ऐं हिकिड़ो गिरफ़्तार थियो आहे नवाज़ नाले बलोच ॿुधायो वियो हुन। जी जीएम अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।